Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. कराची, हैदराबाद ऐं सखर सूधो मुल्क जे 29 शहरनि में पीअण जो पाणी सिहत लाइ हानिकार। हुकूमत मीरपुर ख़ास ऐं बेनज़ीराबाद में जर जो पाणी 100% हानिकार हुअण जो एतराफ़ करे वरितो। मुल्क जे वॾनि शहरनि में पीअण जे पाणी जे मयार जी निगरानी कंदड़ इदारे PCRWR जी रिपोर्ट क़ौमी असेंबलीअ में पेश। हैदराबाद में 80, कराची में 93, सखर में 67, टंडो अलहयार में 57 ऐं दादू में 89% जर जो पाणी गदलो करार। रिपोर्ट में चयो वियो आहे त आर्सेनिक कीमियाई मादो आहे जंहिंसां चमड़ी जूं बीमारियूं थियनि थियूं। आर्सेनिक मिलियल पाणी वापराइण सां कैंसर बि वधी सघे थो। 18 तरमीम खां पोइ पाणी मसइलो हल करणु सूबाई हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी करार। सुप्रीम कोर्ट में जजिस मुक़ररी बाबति अदालती कमीशन जो इजलास अॼु थी रहियो आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में अदालती कमीशन जे इजलास दौरान सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी एडहॉक जे जज तौर मुक़ररी ते गौर कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख सुप्रीम कोर्ट में एडहॉक जज थियण खां माज़रत कई हुई। सुप्रीम कोर्ट में जजिस मुक़ररी दौरान सीनियरिटी खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते हड़ताल। सिंध में वकील बिरादरी तरफ़ां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि जी हड़ताल। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म KPT हेडक्वार्टर्स जे दौरे दौरान ट्रांसफॉर्मेशन प्लान जो जाइज़ो वठंदो। KPT इख़्तियारनि तरफ़ां खेसि पंहिंजी कारकर्दगीअ बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म सोनमियाणी बीच ते वणकारी मुहिम जो इफ़्तिताह पिणु कंदो। कराचीअ में वज़ीर आज़म जी सदारत हेठि PTI जो अहम इजलास में रिथियल। खेसि सिंध में अमन अमान ऐं वफ़ाक़ी स्कीम्स ते कम बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। दो भील क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार मिठी जी अदालत मां पुलिस जी मौजूदगीअ में फ़रार। जवाबदार हफ़ीज़ मलिक ज़मानत रद्द थींदे ई अदालती अहाते मां फ़रार थी वियो। पुलिस खेसि पकड़ण बदिरां तमाशो ॾिसंदी रही। जवाबदार अहलकारनि जे अॻियां पंहिंजी गाॾीअ में सवार थी फ़रार थी वियो। अदालत दो भील जे क़त्ल ऐं पोहरतनि ते तशदुद वारे केस में जवाबदार हफ़ीज़ मलिक जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई हुई। अॻूणे SHO अब्दुल रज़ाक जमाली जी ज़मानत मंज़ूर। हुकूमत ॼामशोरो, कोटड़ी ऐं लाखड़ा पावर हाउस जा 15 यूनिट्स बंदि करे छॾिया। वफ़ाक़ी तवानाई वज़ारत तरफ़ां क़ौमी असेंबलीअ में तफ़सील पेश। ॼामशोरो पावर स्टेशन जा 2, कोटड़ी पावर प्लांट जा 11 ऐं लाखड़ा जा 2 यूनिट्स बंदि कया विया। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त काबीना जा तवानाई कमेटी 10 सेप्टेंबर ते मुख़्तलिफ़ पावर प्लांट्स ऐं उन्हनि जा यूनिट्स बंदि करण जो फ़ैसिलो कयो हो। लोड शेडिंग रुॻो बिजली चोरीअ वारनि इलाइक़नि में थी रही आहे। ऐं सिंध में लॉकडाउन सबबि मैट्रिक ऐं इंटर जा मुलतवी थियल सालियाना इम्तिहान शुरू। हैदराबाद तालीमी बोर्ड तहत 9वीं क्लास जा इम्तिहान वरिता पिया वञनि। सुबुह वारी शिफ्ट में बायोलॉजी ऐं कंप्यूटर साइंस जा पेपर जारी। उमरकोट ऐं कुंडी में मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड तहत 11 दर्जे जे शागिर्दनि खां फिज़िक्स जो पेपर वरितो पियो वञे। इम्तिहानी सेंटर्स ते कोरोना SOPs नज़रअंदाज़। कुंडी में इम्तिहान शुरू थियण खां अॻु ई पेपर लीक। शागिर्दनि खे WhatsApp ते सवालनामो मिली वियो। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। सखर, खैरपुर ऐं घोटकी में फिज़िक्स जो पेपर जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर।
हेडलाइन्स मां ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।